अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन लिलमुत्तकीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन अम्मा बअद फअऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम कुल बिफद्लिल्लाहि व बिरहमतिही फबिज़ालिका फलयफ़रहू हुवा खैरुम मिम्मा यजमऊन सदक़ल्लाहु मौलाना अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। असाई तमाम अजो के हिन मेड़ाके में नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे विलादत ते खुशी जे इज़हार करण लाइ गॾु थिया आहियूं। अल्लाह ताला कुरान पाक में इरशाद फरमायो त ए मुंहिंजा सुहिणा नबी अलैहिस्सलातु वस्सलाम तूं पंहिंजे उम्मत के बुधा कुल तू पंहिंजी उम्मत के बुधा केड़ी गाल बुधा बिफद्लिल्लाहि व बिरहमतिही जेकॾहिं तव्हां ते अल्लाह जो फज़ल थे व बिरहमतिही ऐं अल्लाह जी रहमत तव्हां के मिले फबिज़ालिका फलयफ़रहू तव्हां के घुर्जे त अल्लाह जे फज़ल ऐं अल्लाह जी रहमत ते खुशी कयो। छा कयो ॻाल्हायो हेॾा ध्यान ॾियो अल्लाह जे फज़ल ते ऐं अल्लाह जी रहमत ते ख़ुशि थियो। वरी ॿी जाते हिकिड़ी जाते अल्लाह ताला फरमायो कुरान शरीफ़ में तवज्जो सां मुंहिंजी ॻाल्हि ॿुधिजो। अल्लाह ताला फरमायो त ला तफ़रह इन्नल्लाह ला युहिब्बुल फरीन ला तफ़रह खुश न थी ऐ इंसान खुशी न कर छो त खुशीअ खे अल्लाह पसंदि न कंदो आहे। हिकिड़ी जात तो खुशी न कयो। वरी ॿी जात अल्लाह से फरमाए थो त अल्लाह जो फज़ल थे अल्लाह जी रहमत थे तो खुशी कयो। हिकिड़ी आयत में अल्लाह से मना कई ऐं ॿी आयत में वरी चवे थो खुशी बाक़ी थोरो घटि ॻाल्हि सम्झो तो जिते अल्लाह मना कई आ त ला तफ़रह खुश न थी उन जो मतलब ही आ त जेका खुशी तकब्बुर वारी हुजे जेका खुशी आकड़ वारी हुजे जेका खुशी अल्लाह जे नाफरमानी वारी हुजे उहा खुशी न आहे करणी। पंहिंजो पाण खे वॾो ॾेखारण जे लाइ पंहिंजो पाण खे तमाम मथां ॾेखारण जे लाइ अल्लाह से फरमायो इहा खुशी तव्हां जे लाइ हराम आहे इहा खुशी तव्हां जे लाइ हराम आहे। पर आजिज़ी इनकिसारी अल्लाह जे शुक्र के बजावरीअ जे लाइ जेकॾहिं खुशी कजे त इहो अल्लाह जे हुक्म जे आइन मुताबिक़ आहे। मिसाल तौर जेकॾहिं तव्हांखे पुट ॼमे तो सतेने अकीको कयो या बे खुशी आ तो सुभान अल्लाह। जेकॾहिं तव्हांजो फसल भलो रहे तो अल्लाह ताला जे खुशी जे शुक्राने में तव्हां कंहिंखे ख़ैरात ॾियो खुशी कयो या भी भली ॻाल्हि आहे।
दुनिया जे अंदर जेके भी नेमतूं आहिनि, जेके भी नेमतूं अल्लाह ताला अता फरमायूं उन्हीअ ते बि ख़ुशीअ जो हुक्म आहे, पर दुनिया जे अंदर जेके भी नेमतूं आहिनि उहे सभु फ़ानी आहिनि। उहे सभु छा आहिनि ॻाल्हायो? फ़ानी आहिनि। हथ ख़ुदा जी नेमत आहे, पोढ़ा थींदा, हथ कमु करणु छॾे ॾींदा। अखि ख़ुदा जी नेमत आहे, पछाड़ीअ में अखियुनि जी नज़र तव्हांजी कमज़ोर थी वेंदी। ही सिहत, ही तंदुरुस्ती, ही हलण, ही दुनिया जे अंदर उथण वेहण, दुनिया वारा कारोबार, ये सब नेमतूं आहिनि, ये फ़ानी आहिनि। हिकु न हिकु ॾींहुं इहे शयूं तव्हां खां परे भॼी वेंदियूं, नज़र क़ाइमु न रहंदी, जान तव्हांजो चवण कोन कंदी, गोॾा तव्हांजा वठिजी वेंदा, नज़र बीही रहंदी, कननि वारी सिमात रुकिजी वेंदी। दुनिया जूं इहे नेमतूं फ़ानी आहिनि, हिकिड़े ॾींहुं तुंहिंजो साथ छॾे वेंदियूं। ओ मुस्लमान, अल्लाह ताला असां ऐं तव्हां ते हिकिड़ी नेमत अहिड़ी कई आहे जेका फना थियण वारी आहे ई कान का। दुनिया में भी तोखे कमु ॾींदी, क़ब्र में भी तोखे कमु ॾींदी, माशर में भी तोखे कमु ईंदी। उहा नेमत कहिड़ी आहे? उहा नेमत मोहम्मद अरबीअ जी ज़ात आहे। उहा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात आहे। दुनिया में तोखे मुश्किल अचे उते भी रसूल कमु ईंदो। क़ब्र में पहुचंदे तूं मुश्किल में फासंदे, सुवाल मुनकर नकीर जा थींदा, ऊंधा ही क़ब्र हूंदी ऐं वहशतनाक हिकिड़ो मंज़र हूंदो। जेकॾहिं तुंहिंजी मोहब्बत मदीने वारे मीर सां आहे, इंशाअल्लाह क़ब्र में भी मुस्तफ़ा ईंदो, तुंहिंजी मुश्किल जी हल कंदो। वरी माशर जो मैदान थींदो। नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम खां असहाबन पुछा कई ही, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, माशर जो ॾींहुं थींदो, सॼो आलम गॾु थींदो, ओ मिठा मदीने जा मीर, असां गुनाहगार तोखे किथे ॻोल्हियूं? अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, या त मूंखे मीज़ान वटि ॻोल्हिजो। किथे? जिते अमल तुरंदा। किथे ॻाल्हायो? उते से छा पिया कंदा? उते छा कंदा? पाण फरमायो त उते आऊं ही कमु पियो कंदुसि, जेकॾहिं मुंहिंजे कंहिं उम्मतीअ जा अमल खुटी पवंदा त रब खे अर्ज़ कंदुसि त मौला मुंहिंजे करे हिन जे नामे अमाल खे न ॾिस, मुंहिंजे रहमत वारी झोलीअ खे ॾिस। हदीस पाक में अचे थो, नबी साईं खे अल्लाह साईं इख्तियार ॾिनो। अल्लाह साईं नबी साईं खे छा ॾिनो? साईं वारा अचनि था, हुज़ूर खे छा ॾिनो? अल्लाह साईं छा ॾिनो? इख्तियार ॾिनो। अल्लाह साईं फरमायो, महबूब ॿिनि शयुनि मां हिकिड़ी शइ पसंदि कर, ॿ शयूं तोखे ॾसां थो, हिकिड़ी खण। कहिड़ी? या त तूं जे चवीं त तुंहिंजी जेका बि उम्मत आहे, अधु उम्मत तुंहिंजीअ खे बग़ैर हिसाब किताब जे जन्नत मोकिले छॾिया। वॾी ॻाल्हि आहे। चवीं त तुंहिंजी अधु उम्मत बग़ैर हिसाब जे जन्नत में मोकिलिया। जे चवीं त तोखे शफ़ाअत जो इज़्न ॾियां, तोखे शफ़ाअत जो इज़्न ॾियां। नबी साईं फरमायो, मूंखे मौला शफ़ाअत जो इज़्न ॾे। छा जो इज़्न ॾे? अधु उम्मत जे हिसाब खां सवाइ हली वई त पोइ अध जो केरु थींदो? मूंखे इज़्न शफ़ाअत जो ॾे त जंहिंजी बि बांह वठां उनखे जन्नत अता फरमाए छॾ। हुज़ूर फरमायो, पहिरीं मूंखे मीज़ान वटि ॻोल्हिजो, उते न लभां त तव्हां मूंखे पुलिस रात ते ॻोल्हिजो। चओ सुभान अल्लाह। किथे ॻोल्हिजो? पुलिस रात ते बीठो हूंदुसि, उते अल्लाह खे पियो अर्ज़ कंदुसि, रब सल्लिम उम्मती, रब सल्लिम उम्मती, रब सल्लिम उम्मती।
ऐ मुंहिंजा अल्लाह हिन पुल सिरात तां मूं मोहम्मद अरबीअ जा उम्मती सलामतीअ सां जन्नत में पहुचा। अज़ीज़ान मोहतरम, नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम असां के कब्र में भी कम ईंदो, माशर जे मैदान में भी कम ईंदो। इहा नेमत अहिड़ी आहे जेका असां खां असांजो साथ न छॾींदी। इन नेमत जे लाइ अल्लाह ताला फरमायो त रसूल करीम ते कलमे पढ़ण वारा ऐं क़ुरान शरीफ़ जी तिलावत करण वारा तव्हां ते अहिड़ो फज़ल अल्लाह कयो आहे। मुस्तफ़ा जी सूरत में तव्हां ते मूं फज़ल बि कयो आहे। मदीने वारे शहनशाह जे सूरत में तव्हां ते रहमत बि कई आहे। इन रहमत ते ख़ुशी कयो। इन जे अचण ते, इन जे मिलण ते छा कयो? हिन मदरसे वारनि ऐं हिन इदारे वारनि या मुस्तफ़ा जे आमद जी ख़ुशी कई आहे। ऐं ही इदारो आउं तो चवां न ही अमीर आहिनि, न हिननि वटि बनी आहे, न हिननि वटि को वॾी ज़मीदारी आहे। हिकिड़ा ग़रीब मिस्कीन हर हारी माण्हू अहिड़ो इदारो हलाइनि था। ऐं हिन जाइ ते तव्हां त अॼु मीलाद में आया हो। हिन जाइ ते रोज़ानो मौलवी साहब हिते अॼु इनोने में हिकिड़ी ॻाल्हि कई, मूंखे बि दिलि में लॻी। जिते क़ुरान पढ़जे, जिते हदीस पढ़जे, जिते तिलावत क़लाम थिए, उते रोज़ानो मीलाद हले थो। उते रोज़ानो ॻाल्हायो मीलाद पियो थो हले, क़ुरान जी तिलावत हले थी। हिन सॼे इलाइक़े ते क़ुरान जूं बरकतूं थींदियूं। इहो हज़रत पीसे रोज़े वारे जो फैज़ आहे। अल्लाह ताला असां तव्हां सभिनी खे हिननि इदारनि सां तावन करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। ही इदारा असां तव्हांजे ईमान जा ज़ामिन आहिनि, तव्हांजे ईमान जा ज़ामिन आहिनि। ही जेसिताईं क़ुरान जी तिलावत हलंदी रहंदी, तव्हांजी ईमान जी हिफ़ाज़त थींदी रहंदी। गुमराहनि खां बि बचंदव ऐं बदमज़हबनि खां बि बचंदा। हिननि मदरसनि मां जेके शागिर्द तयारु थींदा, अॻिते हली मुस्तफ़ा जे इश्क जो पैगाम पहुचाईंदा। अल्लाह ताला असां तव्हां सभिनी खे मुस्तफ़ा जी मोहब्बत अता फ़रमाए ऐं इश्क़ रसूल सां नवाज़े। हुज़ूर जो मीलाद जहिड़ो हिननि सजायो आहे, अल्लाह हर कंहिंखे अहिड़े मीलाद करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िर दवाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। माशाअल्लाह सुभान साईं तुला मुफ्ती अहमद सक़ंदरी साहब ठारे अंदाज़ में असां तव्हांखे हुज़ूर जी शान में सम्झाए रहिया।